नासिक घारो भरपासे में वक्फे से बरसात बाद जाबलू पट्टी का नयूं वही आयूं आहिनि जिन जो पानी शहरी आबादी तरफ वधी रहियो आहे। तफ़सील वधीक वठूं था अब्दुल रशीद पवर खां। जी अब्दुल रशीद, छा वधीक तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो घारो गुज़िरियल 48 कलाकनि सां मुसलसल जेको पवंदड़ बरसात शहरी आबादी मुकमल जेको आहे उहो ॿोड़े छॾिया। ज़ोरदार बरसात पवण जे करे जाबलू पट्टीअ खां नयूं वही अचण जे करे पानी तेज़ीअ सां शहरी आबादी तरफ़ वधणु लॻो। होॾां पानी वधणु लॻो। शहर जे मुख्य चौराहनि समेत गलियुनि घटनि में पानी जमा थी वियो आहे। टाउन कमेटी असिस्टेंट कमिश्नर ऑफिस मुकमल तौर ते पानी जे घेराव हेठि ॿुॾी विया आहिनि। जॾहिं त बिजली जो निज़ाम पिणु धरम भरम थी वियो आहे। टाउन इंतिज़ामिया पंहिंजे वस्त सारू हर मुमकिन हिफ़ाज़ती इंतज़ामात करे मद्देनज़र रखी शहरी आबादियुनि खे पाणीअ खां बचाइण लाइ टाउन इंतिज़ामिया पारां पुलिस स्टेशन साम्हूं कटणी पानी निकाल कयो पियो वञे। मोलामद कॉलोनी वटां लिंक खोले बरसात खे पानी निकाल पियो कयो वञे। ॿिए पासे तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो आहियां ज़िले चेयरमैन छठो अब्दुल हमीद पवार पारां बरसाती मुतासिर थींदड़ इलाइक़नि जो जाइज़ो वठण लाइ घोड़ाबाड़ी साकिरो जो दौरो करे जिते हिन सियासी समाजी अॻवान सां गॾिजी आवाम जे मसइले बाबति तफ़सील ॻाल्हि ॿोल कई। दौरे दौरान बीठल पानी ऐं भर पासे वारनि सिम नालनि जी ज़रात पेतल नुक़सान जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते हिन ॻोठाणनि सां वेही सलाह मशवरो कया ऐं चेयरमैन पारां यकीन ॾियारी कराई वई त जेके बि मुतासिर थिया आहिनि उन्हनि जी बिल्कुलु मदद कई वेंदी। टाउन कमेटी चेयरमैन ऐं एसी जेको आहे मीरपुर साकिरो पारां बि जेको आहे उहो मुख़्तलिफ़ इलाइक़े जो दौरो करे पानी निकासी कयो पियो वञे। पर पानी जबलनि जो अचण जे करे जेको आहे उहो पानी शहरी इलाइक़नि में दाख़िल थी वियो आहे। जी वॾी महिरबानी रशीद तफ़सील ॾियण जे लाइ।